One of the few people who takes pictures. Thank you very much. For Ellen. Oh, thank you very much. अॼु हेॾे ॿुधो आहे त इहो क्रिसमस ते सेंटा क्लास शहर में आयो आहे घुमे फिरे वेठो थो वञी लभ्यऊं इहो आहे छा नंढे लाइ साईं सेंटा क्लास ईअं ॾाढी मुछुनि सां हेॾो वॾो लभ्यऊं हुनखे किथे आहे हे क्रिसमस जे त्योहार ते सॼो राज सजाईंदा आहिनि इहो नज़र पे आयो ख़ासि तौर ते क्रिसमस जो जेको वणु आहे क्रिसमस ट्री उनखे घर में रखंदा आहिनि ऐं सजाईंदा आहिनि जिते किथे ऐं हिननि जे जेके सजाइण जा जेके डेकोरेशन ते रंग आहिनि ऐं शयूं शिकलूं आहिनि उन्हनि जा बि मतिलबु आहिनि ख़ासि तौर ते जीअं ॻाढ़ो रंग आहे उहो क्रिश्चियनिटी में हज़रत ईसा जो जेको रतु वाहियो वियो उनखे ज़ाहिर थो करे अछो रंग प्योरिटी खे ज़ाहिर कयो वेंदो आहे पाकीज़गी खे नीरो रंग रॉयल्टी खे ऐं ईअं ॿियूं घणियूं शयूं रंग उन्हनि जा के न के मतिलबु आहे मक़सदु आहिनि ऐं क्रिसमस ते माण्हू हिक ॿिए खे शयूं शिकलूं गिफ्ट कंदा आहिनि त उहे माण्हू शॉपिंगूं कंदा आहिनि ॾाढियूं पोइ वरी हुनखे सांढे वरी माण्हू ॾींदा आहिनि हिक ॿिए खे Hi there, welcome. दुकान हुन लाइ आहे जेके अञा ताईं ॿार आहिनि हेॾा सारा तीअं ॾाढी मुछुनि सां त बि इहे वठंदा आहिनि इहो आहे सेंटा जेको पोयां बीठो आहे मस्तु लधो आहे हे मिलंदो कोन्हे को पोइ इहो मस्तु वञी मूंखे सेंटा लधो हिते वॾा जतन कबा आहिनि पोइ वञी सेंटा लभंदो आहे अमरीका जी जेकी नोरेड एरोस्पेस डिफेंस एजेंसी आहे कैनेडा या अमेरिका जी एरोस्पेस जी निगरानी जेकी कंदी आहे जेकी ख़ासि तौर ते सोवियत यूनियन जे ख़िलाफ़ु ठाही वई डपु हो त सोवियत यूनियन जा जहाज़ हिन हेॾा अची अटैक कनि उन में हिकिड़ो वॾो सेल ठाहियो वेंदो आहे जेको सेंटा क्लास खे ट्रैक कंदो आहे उनजी नज़र उन ते रखंदो आहे पंहिंजी साइंस टेक्नोलॉजी यूज़ करे ऐं नंढा ॿार फ़ोन करे पुछा कंदा आहिनि त किथे पहुता सेंटा के फ़ोन कॉल्स वरी अमरीकी सदरनि ॾे बि डाइवर्ट कयूं वेंदियूं आहिनि उहे नंढनि ॿारनि सां ॻाल्हाईंदा इहो 1956 में के नंढे ॿार फ़ोन कई पुछा करण लाइ त सेंटा किथे पहुतो आहे उन खां पोइ इहा हिकिड़ो ॼण ट्रेडिशन ठहिजी वई आहे अमरीका में पोइ मूं मिटनि माइटनि दोस्तनि लाइ के शयूं शिकलूं वरितियूं क्रिसमस लाइ बिटकॉइन जो ATM बि थियल अथव शाम थी त चिमनी जे भरिसां वञी सभिनी सूखड़ियूं वञी रखियूं Ellen, eggnog आंदो आहे Where is the eggnog? One can't live life. Eggnog in my crowded refrigerator. जंहिं दोस्त वटि आयासीं त उन एगनाग बि रखियूं वठो एगनाग ते खीर ऐं अंडे मां ठहंदो आहे ऐं हॉलीडे सीज़न जी क्रिसमस सीज़न आहे उन में हर को उनखे पीअंदो आहे ऐं इहो ठहंदो ई ॼण हॉलीडे सीज़न लाइ इहो एगनाग हुओ ईअं VIP घाटो सफ़ा But this is the sauce. What have you made? It's halal. It's Halal? important for. Because it's vegetables. No. It's got halal ground beef in it. Mm-hmm. So I went to the 10th Street Market and they onion, mushroom. It has diced tomatoes, tomato paste, and tomato sauce. Although I didn't like the sauce, and it's very thick. So it should be good, and of course spices. हे बोर्ड ठाहियो आहे एलन इहो हिनखे वॾो वणे थो हिन में गोश्त बि थो साईं And then
खाई ॾिसबो हुनखे and we put it in the oven. या थूम जी मानी हिते हलनि घुराई आहे इन सां वरी पोइ बोड़ खाबो So we go 8 to 10 minutes. 6:41. So now, sometimes when she makes spaghetti, we would just have ketchup with it. Now this should, and but we'll see. हेलन थो ॾिसे हुनजी माउ नंढे लाइ जेॾी महिल इहा बोड़ ठाहींदी रुॻो केचप ॾींदी आहे पर हिते असां लाइ हिन जेको आहे हुन में गोश्त विझो आहे And then more salad with it. You want me to tell you about when I met James Dean? No, because I really think that this guy is you, this guy. So who is he? Yeah, W. Bush, right? Yes. Yeah. पोइ जेसि ताईं बोड़ रंधिजे हेलन सां वेही कचहरी कईसीं ऐं ॿुधाई की पुराणियूं ॻाल्हियूं जहान जूं हेॾा होॾा जूं जंहिंमें इहो जेम्स डीन हिन जो ॼण पुराणो ॼण वहीद मुराद घटि मूवियूं ठाही पर इहो ॼण काउंटर कल्चर जो आइकन हो हिकिड़े सेंस में लेट 50s में ऐं 2-3 मूवियूं हुयूं हुन जूं पर हिन जो स्टाइल कढी आयो पंहिंजो सुहिणो हो त इहो माण्हू खे ॾाढो वणंदो ऐं हाणे बि अञा ताईं कल्ट फिगर आहे हिकिड़ी ऐं वरी हिन सां गॾु ची गवेरा जी तस्वीर बि ॾिठी हुन सां गॾु एविटा जी तस्वीर हुई जेको अर्जेंटीना जी डिक्टेटर जी ज़ाल हुई हेलन पुराणो शौक़ीन आहे पुराणियूं शयूं रखियूं वेठो वरी हुनजी तारीख़ कढी वरी कचहरी बचहरी थी Okay. Why do you like her? I was in Argentina. Yeah. Lots of spaghetti. What did I do? You need to. Don't me now, not me Okay. though. This one. Yeah. My name is Bimrak. I'm from Pakistan, but I live in Bloomington now. Yeah. You know, this is Be careful when you do that. Oh, sorry. Yeah. Is it good? He's such a hell. Fellini, do you know Fellini? Sounds cool and everything, man. This is American style. This is American style ice. Lots of ice. So they put like this much ice, and this much drink. And they're not really crisp, they're sort of crisp. In the house. You were in England, right? Yes. I've been Did to you the- know about Dickens? Did you know who Dickens? Dickens is? Dickens is a very famous author of the 19th century, and he was very concerned about poverty, and he wrote a book, small book called The Christmas Carol, and it's like the most popular Christmas book. films Yeah. and stories. Yeah. And then, of course, so this is just a memento. I have this. They have this. A Dickens type poem. Dickens' house. Well, it's one of he wrote about. इहो जेको नंढड़ो घरु एलन गिफ्ट कयो इहो चार्ल्स डिकिंस जो आहे चार्ल्स डिकिंस जेकर सभिनी खे यादि हुजे त मैट्रिक या फर्स्ट ईयर में कुझु न कुझु उन जे बारे में हर कंहिं पढ़ियो हूंदो जंहिं पंहिंजे कम में गुरबत ते घणो लिखियो हो जेके उन वक़्तु इंग्लैंड में गुरबत जो मंज़र हूंदो हो ऐं जीअं माण्हू ज़िंदगी गुज़ारींदा त मूंखे बि यादि आहे मूं नंढपिण में ओलिवर ट्विस्ट नावेल हूंदी उहा मूं पढ़ी जेकी ख़ुदि चार्ल्स डिकिंस जी
हे माना 19वीं सदी जेकी आहे उन जी एंड ई ऐं उन वक़्त में अंग्रेज़नि जा शहर ॻोठ ईअं हूंदा हुआ ॼण दादू. Hey, that's Someone got it for me in Peru. Peru's would be interesting. It makes it sound This like rain. yeah. well, I don't just learned that. But हेलन जो वारो आहे उन गिफ्टूं पई मिलियूं ऐं उन मां उनखे मेणबती हिकिड़ी मिली जंहिं ते मां ॾिसी न मेणबतियूं उनखे वॾियूं पसंदि आहिनि ऐं ॾिठोसीं न घर में पासे ते मेणबतियूं वॾियूं रखियूं वेठो पुराणे वक़्त जूं. thank you very much. Just want to let you know I received the gift sometime, so thank you. This is for Ellen. Thank you very much. What is this? Yeah, that's you. Who is this guy? That's you. What is it? What is? Why do I have a Christmas tree? I don't even. Oh man. Oh, wow. Thank you. That's cool. Yeah. You like these things because you can put them over there with all the toys you have. Yeah. ऐं इहो घरु ॾिसी मूंखे बि अंदाज़ो थियो त हेलन खे रांदीकड़ा ऐं इहे पुराणियूं शयूं इहे वणंदियूं आहिनि. मां वरी हिन लाइ सेट वठी आयुसि. इहो सेट नेटिविटी जो आहे ऐं इहो क्रिश्चियनिटी में ज़ाहिर थो करे त जेके हुननि जूं कहाणियूं आहिनि त हज़रत ईसा जॾहिं पैदा थियो त उन वक़्त में कीअं माण्हू आहे हिकिड़ो फ़रिश्तो पासे ते पोइ ईअं वञी असां क्रिसमस पुॼाणी ते कईसीं जंहिंमें हड़ई मुस्लमान आहे ऐं हिकिड़ो जू हो. क्रिश्चियन को बि कोन हो.